الحمد لله الرحيم الغفور، والصلاة والسلام على سيدنا محمد هو صاحب الفضل المشهور، وعلى آله وأصحابه إلى يوم النشور. حمد हादिया के सदा सूं है सुठो, जे असां ॾे मोकिलियो मुरसल मिठो. चइनि यारनि जी चवां कहिड़ी सना, चारई इस्लाम जे घर जे बिना. फातिमा न्याणी नबीअ जी लाडली, दाइमा दरगाह रब जी दादली. हसन मीर हुसैन हज़रत जाहिया, तन मथा कुर्बान सौ भेरा थिया. चाचवा चाचा संदन ऐलान सब, भई हुआ महबूब मुरसल जाजब. वाह जब असहाब अहमद जाम जा, सब सच्चा आशिक सच्चे इस्लाम जा. मोमिनो ग़फ़लत छॾियो ए बेख़बर, ही ॿुधो दिल सां जतो जी ख़बर. ॾींहं हिकु ईसा नबी पर में ॾिठी, बेहया मारी ते हिकु हरणी कुठी. ही कयूं हरणीअ वठी दाहूं दुरुस्त, पर न मारीअ खे पयो थे को तरस. पर ॾिठो हरणीअ नबी अल्लाह जो, दर्द मां हिकदम कयईं हीअ दाह जो. या नबी मारी किनामू के बचा, निंड में आयस छॾे नंढड़ा बचा. पौ नबी ज़ामिल ख़ुदा लॻ तूं हुज़ूर, ॾे वठी मोकल अचा मोटी ज़रूर. हाल हरणीअ जो ॿुधी ईसा नबी, वियो ख़ुदा जे ख़ौफ़ खां कामिल कंबी. मोहब मारीअ खे चयो तूं वञ मुड़ी, ॾे छॾे हरणी वीचारी हिकु घड़ी. बंद मां हरणी कढी छॾ बि फ़िकर, खीर प्यारे पुटन के मोटे हींअर. पर चयो ईसा के मारीअ ख़्याल कर, गाम जो निक तलवरी कीअं जानवर. ही ॿुधो मारीअ संदो हरणीअ जवाब, अर्ज़ ईसा खे कयाईं ए जनाब. थी खणा तो सा नबी मां ही कसम, जेन मां आयस वरीत उन यदम.
गॾु हुजां उन शख़्स सां दोज़ख अंदर जो न जुमे ॾींहुं विझे बेउज़र जॾहिं ही मारी ॿुधो बारी कसम ख़ौफ़ खां सारो ॾकी वेड़स जिस्म अमर ईसा जो मञी हरणी छॾी सा वञी ॿिए करे बटड़नि गॾी हे चयो तंहिंखे बचन सुड का भरे कीअं वई जी जल मां छोरो करे छो छॾियो तो हित असांखे सुञ में विया मरी आहियूं अमड़ बुख उञ में रोई बचड़नि खे चयाई ना कुछो सूर जूं ॻाल्हियूं सड़ीअ खां न पुछो पी वठो मिठड़ा अबा मिठड़ी बुबी ॾेई आई आहियां ज़ामन नबी वाइदे ते जल्द मां मोटी वञा कसम जुमे जो नमाजे रे भञा ॻाल्हि ही हरणीअ ते पुटड़नि सां कई ॿुधण सां फिफड़ी वीचारनि खे पई पिया करे पट ते लॻाची चिट करण रोई रोई सोज़ मां सुड का भरण हे चयाऊं माउ खे ॾेई चुमा कीअं जियूं चोरी असीं जी जल अमा छो वञी मिठड़ी अमर चोरो करे तो बिना साथ असांजी कीअं सरे कीअं वञी हितड़े छपड़ में अॼु छॾे पाण सां पंहिंजा बचा हल तूं गॾे की न छॾनाले ख़ुदा जे तूं वसूं मरूं अमड़ तो साली गॾिजी कुसूं कीअं अमड़ हीअ ॻाल्हि वई तोखे वणी ॾींहं जुमे जो कसम आई खणी ही ॾिनो हरणीअ ते पुटड़नि खे जवाब ही लिखियो तक़दीर में मूं लाज़ाब केर लोड़े मूं बिना मिठड़ा मां वञा थी देर थी आ दिलरुबा नेठ लाशक लिखियो पंहिंजो लोड़ियां मौत खां मां कीअं बा मुंहुं मोड़ियां मौत मायुनि खां कई बचड़ा चिना मीर मारीअ तो करे राणियूं रना मौत अॻियां शाह पेनू मटबई मौत अॻियां गांडू गाज़ी चटबई
अंबिया ऐं औलिया हुक्मा कुल कीअं लधी न अजल जी अॼु ताईं कल हीअं चई हरणी हली पुटड़ा छॾे आई मारीअ जे वरी मोटी तॾे पर वयो ईसा अॻे घर ॾे हलियो सिर खणण सोनी हरणीअ खे मिलियो हिन इरादे सां तमारीअ खे ॾियां हरणी बचड़े वाल खे आजो करियां सिर खणी सोनी वरियो ईसा सही पर विधि मारिया के हरणी कुही ही अजब ईसा ॾिसी आयस हया हक़ में मारिय जे घुरियाई बदुआ हिन दुआ जे सबब अॼु दुनिया में आम तंग रोज़ी थारन मारी मुदा ॾींहुं जुमे जो भलो अहिड़ो अजब जानवर झंगली रखन उन जो अदब पर पखी भी था पढ़न उन ते सलाम ही हदीस में सफ़ा ज़ाहिर कलाम सभिनि ॾींहंनि जो जुमो सरदार वाह बरकतन जो भलारो वार पण जुमे फर्ज़ रब फरमायो हुकुम फसाओ खुद खुदा जो आयो तड़ करे तन ते ढकियो जोड़ो भलो बंद करे पेरन सां मस्जिद ॾे हलो अदब सां जुम्मो पढ़ो बाहूं ॿधी ख़ौफ़ रब जे खारो खुतबो ॿुधी तो बख्शे अव्हां जी सभु ख़ता फज़ल सां पंहिंजी सां करे जन्नत अता ही सुकुन दिल सां जतोईअ जो सुणो अदब जुमे जो रखो मोमिन घणो ही गुलाम रसूल जे दरजा रहो दम बदम कलमो मोहम्मद ते कहो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नहु तआला जव्वादुन करीमुन मलिकुन बर्रब्बुर रऊफुर रहीम।